बंद न थियो आहे मथे तबके में तवाफ हले थो पियो पर इहा मुंहिंजो ख़्यालु आहे त अरबनि जी ना अहली आहे ना लाइकी आहे हुकूमत जी काबे जे तवाफ खे उन्हनि ख़ाली कयो आहे उन्हनि खे कोरोना वायरस जो डपु थियो हालांकि हुज़ूर आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मुंहिंजे मदीने में वबा जी बीमारी न ईंदी हुज़ूर जन गारंटी ॾिनी आहे त मुंहिंजे मदीने में वबा न ईंदी हींअर मस्जिद नबवी जो बाबु सलाम बंदि करे छॾियो अथनि मस्जिद नबवी शरीफ़ खे ख़ाली कयो अथनि इहा उन्हनि जी ना अहली आहे नालाइकी आहे या ईमान जी कमी आहे हाणे शफ़ा जो दर इहो आहे दुनिया जा मर्ज़ दर्द इते अची लहंदा आहिनि जे इन दर खे बंदि कंदो माण्हू काॾे वञे या ना अहली आहे हुकूमत जी बंदि न करणु खपे समझो था अल्लाह जो घर शफा जो दर साईं फरमाइनि था वनकुल हुमाहा इलल जुफ़ा मुंहिंजा मौला मां तोखे अर्ज़ थो कयां त मदीने जी वबा ऐं बीमारियूं जेके आहिनि जुफ़ा मोकिले छॾ जुफ़ा शहर आहे मदीने जे परियां एॾे बीमारियूं मोकिल मुंहिंजे मदीने खे सिहत वारो शहर बना साईं फरमाइनि था अला अनका बिल मदीनत मलाइकतुन यहरिसूनहा मदीने शरीफ जे घाटन ते चेनी पासे नो मलाइक पहरेदार बीठल आहिनि सुभान अल्लाह ला यदखुल हत्ताऊन वल दज्जाल वबा न ईंदी बीमारी वबा जी कोरोना वायरस केड़ी हुजे मदीने में न दाखिल थींदी दज्जाल मदीने में दाखिल न थींदो सुभान अल्लाह या गारंटी या मदीने वाले साईं ॾेई छॾी 1500 साल था थियनि पिया या सदियुनि जी तारीख़ गवाह आहे त मदीने में कॾहिं बि वबा न आई आहे कॾहिं बि वायरस मदीने में न आई आहे अगर कोई चवे थो त मदीने में वायरस आई आहे त उनजी ट्रीटमेंट ग़लति आहे उनजी एनालिसिस ग़लति आहे मदीने जे शहर खे अल्लाह ताला प्रोटेक्ट करे छॾियो आहे फ़रिश्तनि जे ज़रिए ये मुक़द्दस शहर आहे ये ॿई मुक़द्दस शहर आहिनि जिन जी रखवाली अल्लाह जा मलाइक करे विया आहिनि साईं फरमाइनि था 70,000 मलाइक काबतुल्लाह शरीफ में हर वक्त मौजूद हूंदा आहिनि सुभान अल्लाह अल्लाह साईं हुकूमत खे हिदायत ॾींदो अल्लाह करीम कंदो त जल्दी खुलंदो ऐं आशिक हली दीदार कंदा